ॿुधाईंदे वक़्तु हिते एतिरियूं मुंहिंजूं ख़ूबसूरत सभई सरतियूं गॾु थियूं आहिनि जो मुंहिंजी दिलि थी था हाणे अॼु हिननि खे रुॻो वेही ॾिसां ऐं ॿुधा हसीना सांद हींअर पहुती आहे ऐं सिंध सरतियूं फोरम जूं सरतियूं असां सां अॼु हिते गॾु आहिनि ऐं मुंहिंजूं फ्रेंड्स शीबा बलोच परवीन जांडियो ऐं सीमी नाहिद उहे बि आयूं आहिनि अमीना सुंदरो हींअर पहुती आहे ऐं वक़्तनि सभिनी सरतियुनि जा नाला वठंदी हलंदसि जिन असांखे हिते जॉइन कयो आहे हाणे आउं गुज़ारिश कंदसि त डॉक्टर रेहाना नज़ीर खे त हू अचे ऐं पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे डॉक्टर रेहाना मीरा टू डोर अच्छा हिकिड़ी गाॾी आहे मीरा टू डोर दरअसल मूंखे गाॾियुनि जी ख़बर कोन पवंदी आहे उन करे आउं नाला पई वठां BJX मीरा गाॾी हा BJX 218 मीरा गाॾी जंहिंमें भाउ जी या भेण जी आहे त हुनखे अची साइड ते करे
जंहिंजा एडिटोरियल थोरे अफ़साना ऐं शाइरी खे मज़ामती जंग खां घटि कोन हुआ। हिन वक़्त ताईं अदब जे मैदान ते वॾा वॾा नाला अची चुका हुआ जन तहक़ीक़ तख़लीक़ ऐं तनक़ीद में तमामु वॾो किरदारु अदा कयो। जन में मीर सामदीन राशिदी, डॉक्टर नबी बख्शकान बलोच, सिराजुल हक मेमण, डॉक्टर गुलाम अली अलाना, रहीम दाद मोलाई शिदाई, मोहम्मद उस्मान दीपलाई, गुलाम नबी आगरो ऐं अलाए केतिरा नाला। उते अफ़सानवी अदब में जमाल अबड़ो, गुलाम रब्बानी, नजम अब्बासी, सुमेरा सरीन, हमीदा सिंधी, ज़ीनत अब्दुल्ला चन्ना, रशीदा हिजाब, नसीम खान, अमर जली, रशीद भट्टी। वरी शाइरीअ में अचूं था त शेख अयाज़, नियाज़ मायूनी, गुड्डो सिंधी, इब्राहिम मुंशी, सरवेश सजावी, अहिड़ा अनेक नाला हुआ जन जे फन खां असांखे हिननि रिसालनि मुतारफ़ कया। 1999 में सिंधी अदबी बोर्ड में उन वक़्त जी औरत वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे सलाह ते औरतुनि लाइ हिकु रिसालो सतियूं जे उनवान हेठि शाया कयो, जंहिंजो पहिरियों पर्चो 1999 में निकितो। हीउ पहिरियां टिमाही निकिरंदो हुयो। हिन रिसाले जी पहिरीं एडिटर असांजी भेण गुरबदन जावेद मिर्ज़ा हुई ऐं अॼु बि आहे। सतियूं रिसाले न सिर्फ़ु मशहूरु औरत लेखकाउनि जे अदब खे शाया कयो, पर इहो रिसालो उभरंदड़ लेखकाउनि लाइ पिणु मशाल राह बणियो ऐं खेनि अदब जे मैदान ते बराबरीअ जी हैसियत में खणी आयो। हिन रिसाले सिंध में साहु खणंदड़ हर औरत खे मौक़ो ॾिनो त हू पंहिंजे अंदर जे उठमन अहसासनि जो इज़हार करे सघनि ऐं मन जी मूंझ मारे सघनि। हिन रिसाले सिंधी अदब में इल्मी, अदबी, तहक़ीक़ी ऐं तख़लीक़ी अदब सर्जण सां गॾु साइंसी मज़मूननि शमिल आहिनि। इन्हीअ मां एडिटर जी गूढ़ी सोच, फ़िक्र जूं झलकियूं नज़र अचनि थियूं, जंहिं सतियुनि में छपजंदड़ मवाद खे पंहिंजे आलमाना ऐं मुफ़क्किराना नज़र सां पूरो अभ्यास करे छंडे चाणे किथे सलाहनि जी ज़रूरत महसूस थी त हिकदमि लेखक या लेखिका खे उहे सलाहूं ॾिनियूं, पर उहे सख़्तु रवैयनि टोक या तंज़ हेठि न, पर मुदबराना ऐं फ़िक्री सोच जे अंदाज़ हेठि हिम्मत अफ़ज़ाई जे सूरत में ॾिनियूं। इहो ई सबबु हो जो हिन जी इन नूरीअ वारी नेठाई ऐं निमाणाई नए तौरे पुराणे लेखक जे नज़र में हिन जी इज़त मान खे वधायो ऐं उन्हनि खे लिखण लाइ हिकु नओं उत्साह ॾिनो। हिन रिसाले में लिखंदड़ तजुर्बेकार ऐं मशहूरु लेखकाउनि में मेहताब अकबर राशिदी, डॉक्टर फहमीदा हुसैन, मैडम तनवीर जूणेजो, अमर सिंधू, अतिया दाऊद, कमर वाहिद, सहर इमदाद, ज़रीना बलोच, वीना शरंगी वग़ैरह शामिल आहिनि, जॾहिं त डॉक्टर रशीदा भट्टी ऐं मैडम मुमताज़ भुट्टो त हिन रिसाले खां ई पंहिंजे अदबी सफ़र जी शुरूआति कई हुई। नवनि लेखकाउनि में हिन रिसाले अंदरि फरज़ाना शाहीन, शबनम गुल, सुहिणी पारस, हसीना सांद, शबाना सिंधी, मां पाण डॉक्टर रुबीना अबड़ो, रुखसाना प्रीत चनड़, हसीन मुसरत जहिड़ा इन खां अलावा अणगणिया नाला आहिनि जन हिन रिसाले में लिखियो ऐं पंहिंजो नालो कमायो, अॼु साहिब किताब आहिनि। जन पंहिंजे अदबी सफ़र जी शुरूआति हिन रिसाले तां कई ऐं इन अदब जी फुलवारीअ में सुरहाण पखेड़ी ऐं सिंधी अदबी बोर्ड जे हिन गुलशन खे मुअत्तर कयो। हिननि सिटुनि जा त टिड़ियो खणनि टार, सिर उन्हनि जा सोभ में मरी मल्हाया यार, वेढ़ा सभु वासे विया। उन्हीअ खां अलावा सर्तियुनि जा ख़ासि नंबर, मसलन कहाणी नंबर, खैरनसा जाफ़री नंबर, नुसरत भुट्टो नंबर, बेनज़ीर भुट्टो नंबर, इंटरव्यू नंबर, शाइरी नंबर, जेके एडिटर साहिबा जी अणथक महिनत जो तारीख़ी दस्तावेज़ आहिनि, जंहिंजी तारीफ़ कंदे उन वक़्त जे माया नाज़ अदीब लेखक असांजे जेका तारीख़ नवाज़ डॉक्टर अब्दुल जब्बार जूणेजे हिकु ख़त में लिखियो आहे त सर्तियूं जो कहाणी नंबर मुंहिंजे अॻियां आहे, उन जी चूंड ऐं तरतीब ते अव्हां खे मुबारकबाद चवां थो। अव्हां सर्तियूं खे हिन मक़ाम ताईं आंदो आहे ऐं हिकु तवील जदोजहद कई आहे। इन लाइ अव्हां खे ऐं अव्हां जे सहकारी बोर्ड तोड़े इख़्तियार वारनि खे मुबारकूं ॾियां थो। उमेद त सर्तियूं अञा बि तरक़ी कंदो ऐं वधीक जेका आहे कामयाबियूं हासिल कंदो। इन सां गॾोगॾु सर्तियुनि ॿिया मज़मून बि शाया कया, मसलन सूंहं ऐं सिंगार ते ज़रूरी सलाहूं ब्यूटी टिप्स जे नाले सां, जंहिंमें सूंहं ऐं सिंगार जा सर्तियुनि खे सलाह या मशवरा ॾिना वेंदा हुया।
उन खां अलावा सिंध जे हुनरमंद ऐं पोरियत औरतुनि जा इंटरव्यू, मज़हबी मामलात में जे मुफ़ीद मशवरा ऐं सलाहूं। हिन रिसाले मुख़्तलिफ़ किताबनि ते तबसरा पिणु शाया कया। मसलन रुबीना आबड़ो जे शाइरीअ जे किताब सूरज शाखूं खडियूं ते फयाज़ लतीफ़ जो लिखियलु तनक़ीदी व्यास, साइंस जे मौज़ूअ ते लिखियलु मज़मून सैयद बदर ज़मा शाह जो असांजो शमसी निज़ाम, सिंध जे हुनरनि ते लिखियलु कादिर बख़्श मजनूअ जो मज़मून रिली। उन खां अलावा तहक़ीक़ी ऐं तनक़ीदी मकाला मसलन डॉक्टर फामीदा हुसैन जो लिखियलु तहक़ीक़ी मज़मून औरत, धरती ऐं आकाश जे विच में टंगियल वजूद, या ॿियो मकालो सिंगार बेतन जी औरत, अलामा आया काज़ीअ जो तहक़ीक़ी मज़मून शाइरी, जेको शाइरीअ जी तारीख़ ते लिखियलु आहे। तहक़ीक़ी मज़मून जीअं मंसूरा जी तारीख़ ऐं अहमियत, हमीदा काज़ीअ जो लिखियलु विरहाङे खां पोइ सिंधी साहत में सर्दियुनि जो साथ, ऐं अलाए केतिरा मज़मून, केतिरा नाला खणी केतिरा खणजनि। उन खां अलावा हिन सर्दियुनि रिसाले जे प्लेटफॉर्म तां बहितरीन तर्जुमा पिणु असां पढ़िया, जन खे मुराद अली मिर्ज़ा, वलीराम वल्लभ, मुमताज़ अब्बासी जहिड़नि तजुर्बेकार अदीबनि ऐं लेखकनि तर्जुमो कयो। गॾोगॾु हिन रिसाले इल्मो अदब ऐं फ़नून ऐं लतीफ़ा सां तालुक़ रखंदड़ शख़्सियतुनि जा इंटरव्यू पिणु ॾिना, जिन में आबदा परवीन, मैडम मरियम नुहाणी, डॉक्टर कमर वाहिद, रशीदा हिजाब, खैरनसा जाफ़री, सहर इमदाद, अरफाना मल्लाह, अमर सिंधू ऐं अलाए केतिरा नाला। इन्हनि सभिनी शयुनि खे, इन्हनि सभिनी जेका आहिनि मकालनि, मज़मूननि, इंटरव्यूनि खे जंहिं हिन प्लेटफॉर्म तां सहेड़ियो, उहा असांजी भेण गुलबदन जावेद मिर्ज़ा आहे, जंहिं पंहिंजे इल्मी क़ाबिलियत, महिनत, हौसले बदौलत इहे शयूं असां ताईं पहुचायूं। गुलबदन जावेद मिर्ज़ा जूं काविशूं सोन ते सुहागो वारे मिसाल मुताबिक़ आहिनि, जन में संदसि लिखियल एडिटोरियल पिणु रिसाले जी अहमियत ऐं अफ़ादत खे वधाइनि था, संदसि सम्झ ऐं साञाह जी निशानदही कनि था। मिसाल तौरु संदसि हिकु एडिटोरियल जो मां नंढड़ो टुकड़ो थी तव्हांखे ॿुधायां, जंहिंजो उनवान हुयो त औरत जो मुआशिरे में किरदारु। उन में उहा लिखे थी, मुआशिरे अंदरि औरत जो वॾो मक़ाम आहे, पर सिंधी औरत ग़ुलामी, ज़ुल्म ऐं सितम वारी सूरत हाल में सदियुनि खां पीड़िबी आई आहे। खेसि ग़लति रीतुनि, रस्मुनि, रिवाजनि जे ज़ंजीरुनि में जकड़ियो वियो आहे। औरत खे पखीअ जियां पिंजरे में बंदि कयो वियो आहे ऐं खेसि ज़र ख़रीद ग़ुलाम सम्झी चार दीवारीअ में बंदि कयो वञे थो। पर तंहिं हूंदे बि सिंधी औरत तारीख़ जे डिघे सफ़र में सचाई, वफ़ादारी, ईमानदारी सां पंहिंजो किरदारु निभायो आहे। माउरीअ जी हुबुल वतनी हुजे या नूरीअ जी निवड़त, बागुल जी वफ़ादारी हुजे या माई बख़्तावर जी दिलेरी, मतिलबु त औरत कॾहिं बि पंहिंजे वारसनि जे मुंहं जा मोड़ मुरझाइण न ॾिना आहिनि। इहो हिन जे लिखण जो हिकिड़ो दांव हुयो। नवनि ऐं उभरंदड़ लेखकाउनि लाइ गुलबदन जो एडिटर वारो किरदारु तमामु साराह जोॻो आहे। जीअं कंहिं जहाज़ खे हलाइण लाइ कंहिं कप्तान या पायलट जी ज़रूरत हूंदी आहे, तीअं कंहिं रिसाले खे बि जारी रखण में एडिटर जो किरदारु अहम हूंदो आहे। इहे ख़ूबियूं गुलबदन में तमामु घणियूं नज़र अचनि थियूं, जंहिं अदब जे ऊन्हे ऐं अमीक पाताल में पेही सिपूं सोझियूं ऐं मोतियुनि जो झोल भरे आणे कंधीअ ते कठो कयो, जंहिंजो सबूत अॼु हिन रिसाले जा 30 साला जशन जी सूरत में ज़ाहिर थी रहियो आहे। हीउ सिर्फ़ु आम रिसालो न आहे, पर हिन पिदरशाही समाज में औरतुनि जे जज़्बनि, एहसासनि ऐं संदसि हक़नि जो सगारो आवाज़ु आहे। हिकु अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जिते हू बिना कंहिं ख़ौफ़ खतरे पंहिंजूं तकलीफ़ूं शाया करण लाइ मोकिले सघनि थियूं। हिन रिसाले जी कामयाबी इन्हनि लेखकाउनि सां गॾु इन एडिटर जे हिसे में बचे थी, जंहिं महिनत ऐं जफ़ाकशी सां कमु करे ऐं हिन रिसाले खे हिन मक़ाम ताईं पहुचायो आहे। संदसि तालुक़ बेशक अदबी घराणे सां आहे, पर हिन पंहिंजी शख़्सियत, पंहिंजी क़ाबिलियत ते बनाई आहे। संदसि मिठी ज़ुबान, हल्की मुस्कुराहट, हर हिकु लफ़्ज़ ऐं जुमिलो ॼण त मोतियुनि जी लड़ी पहुचनि, अंदाज़े बयान सलीस ऐं दिलकश, जेको हर कंहिं लाइ उत्साह जो सबबु बणिजे थो। आख़िर में मां संदसि शख़्सियत खे शेख हयात जूं ही सिटूं अर्पिया थी त जोगिणी सबका जीअ में मीरा मट न का, जोगिणी सबका जीअ में मीरा मट न का, थींदी गेड़ूअ गीत सां कहिड़ीअ मुंद मटा, ही रत काणियारियूं घणियूं कंहिं मंझि कला, जंहिंमें जीअ जला काखी तंहिंजो कीन। महिरबानी। सर्दियुनि खे 30 साल जीआरण में मुंहिंजो कोई कमाल कोन्हे। इन्हनि सर्दियुनि
शायदि आउं मरी वई आहियां छा जो एॾो सुठो थी पर महिरबानी हिते आउं हिकिड़ी गुज़ारिश कंदी हलां त हिते शाहपुर चाकर खां वठी करे जेको आहे सो कराचीअ ताईं लाड़काणे सखर ताईं मुंहिंजूं भेनर आयूं आहिनि पर जेकॾहिं भेनर थोरो सबुर सां वेही ॿुधंदियूं त मां सम्झां थी त कलाकु ॾेढ जो प्रोग्राम आहे पोइ मानीअ जो बि बंदोबस्तु आहे ऐं तव्हांखे जेको आहे सो असीं कोशिशि कयूं था त विच में चांहि बि अचे त थक जो अहसासु न थिए त मां सम्झां थी त अॼु इहो कलाकु ॾेढ तव्हां मुंहिंजे लाइ कढो ऐं बिल्कुलु पुरसकून थी वेही ॿुधो बि ऐं पाण बि असांखे ॿुधायो हीअ जेके शाहपुर चाकर मां ज़ुबी परवीन उहा तमामु नज़्म जी तमामु ख़ूबसूरत शाइरा आहे